मुफ्ती साहब जेको माण्हू साली या सस सां ज़िना करे छा उन जो निकाह टुटी वेंदो आहे? इस्लाम में कंहिं भी औरत सां ज़िना करण हराम आहे, चाहे उहा साली हुजे या सस हुजे या का भी औरत हुजे, मुसलमान हुजे हिंदू हुजे, का भी औरत हुजे, उन सां ज़िना करण हराम आहे। बाक़ी निकाह टुटण जो जेको मसलो आहे त साली सां ज़िना करण सां निकाह न टुटंदो आहे, हराम आहे लेकिन निकाह न टुटंदो आहे। निकाह तॾहिं टुटंदो आहे जॾहिं को शख़्स पंहिंजी सस सां ज़िना थो करे। सस सां मुराद पंहिंजी घरवारी जी सच्ची माउ सां। बाज़ मरतबा सस उनखे भी चइबो आहे जेकी ज़ाल जी मटई माउ हुजे। मटई माउ सां ज़िना करण भी हराम आहे, पर निकाह न टुटंदो आहे। निकाह तॾहिं टुटंदो आहे जॾहिं पंहिंजी ज़ाल जी सच्ची माउ सां, जंहिंजे पेट खां इन जी ज़ाल ॼायल आहे, उन सां ज़िना करण जी सूरत में निकाह टुटंदो आहे। ऐं सिर्फ़ ज़िना सां न, मस बिशहवत, यानी उन सस जे कंहिं भी उज़व के जेकॾहिं को शख़्स शहवत सां हथ लगाए तो इन सां भी निकाह ख़त्म थींदो आहे। सस माउ जे बराबर हूंदी आहे। जीअं इंसान जी पंहिंजी माउ आहे न, मक़ाम ऐं मर्तबे में, नसब में अगरचे उहा माउ न आहे, उनजे पेट खां तव्हां न आहियो ॼायल, लेकिन मक़ाम ऐं मर्तबे जे एतबार सां, फज़ीलत जे एतबार सां सस भी माउ जे बराबर हैसियत रखे थी।